अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि दिमाग़ जी हिकिड़ी कैफ़ियत आहे उन जे बारे में। दिमाग़ केॾी महिल चवंदो आहे त हीउ कमु कर ऐं केॾी महिल चवंदो आहे त हीउ कमु न कर। उहा कहिड़ी शइ आहे जेका चवंदी आहे हीउ कमु कर ऐं उहा कहिड़ी शइ आहे जेका चवंदी आहे हीउ कमु न कर। इन जे बारे में अॼु आउं तव्हांखे मालूमात ॾींदुसि ऐं उमेदु कयां थो त तव्हांखे हिन वीडियो में तव्हांजे कम जी ॻाल्हि मिलंदी। अवां जेकॾहिं असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त उहो करे वठो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां ते वीडियो मुंहिंजी पहुचनि त नोटिफिकेशन लाइ हिन घंटीअ जे निशान खे दॿाए छॾियो ऐं जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो वीडियो हिन में। आउं आहियां अली रज़ा नुकुरच ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इंफो चैनल। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि दिमाग़ जे ॿिनि हिसनि जे बारे में। हिकिड़ो आहे सबकॉन्शियस माइंड ऐं ॿियो आहे कॉन्शियस माइंड। कॉन्शियस माइंड जेको असांजो आहे सिर्फ़ु 10% कमु कंदो आहे ऐं जेको सबकॉन्शियस आहे उहो 90% कमु कंदो आहे। जॾहिं असां को कमु शुरू कंदा आहियूं त उन खे असीं कॉन्शियस माइंड सां कंदा आहियूं। जॾहिं उन कम जी मुखालफ़त थींदी आहे त उहो सबकॉन्शियस हूंदो आहे जेको उन जी मुखालफ़त कंदो आहे। छो जो इंसान खे को बि नओं कमु ॾुखियो लॻंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ा बिज़नेसमैन थियणु चाहियो था, कारोबार करणु चाहियो था या सुठा मास्तर थियणु चाहियो था, उस्ताद थियणु चाहियो था, पर जॾहिं तव्हां कमु शुरू कंदा आहियो उहो को बि कमु शुरू कंदा आहियो त तव्हांखे जेको सबकॉन्शियस माइंड हूंदो आहे उहो उन जी मुखालफ़त करणु शुरू करे छॾींदो आहे। उहो चवंदो आहे न कयो न कयो न कयो। ऐं जेको कॉन्शियस माइंड हूंदो आहे उहो सिर्फ़ु 10% कमु कंदो आहे। उहो तव्हांखे चवंदो आहे त हीउ कमु कंदे त फ़ाइदो थींदो, कंदे त फ़ाइदो थींदो। ऐं जेको सबकॉन्शियस जो माइंड हूंदो आहे उहो हूंदो आहे त उहो उन में को अहसासु या उन में को सोच वीचार उन में कोन हूंदो आहे। उहो सबकॉन्शियस माइंड असांजी सोचुनि, असांजी याददाश्तुनि ऐं असांजी आदतुनि तहत कमु कंदो आहे। जीअं आउं हींअर अखियूं चिंबियां पियो या मुंहिंजा जेके हथ हलनि पिया, पाणी पिया हलनि, त इहो आहे सबकॉन्शियस माइंड। हलण जी असां में आदत आहे त हलंदा आहियूं त असांजा पेर पाणी खॼंदा आहिनि ऐं ईअं ई जॾहिं को धमाको थींदो आहे पासे में त असां डिॼी वेंदा आहियूं। इन खे चइबो आहे सबकॉन्शियस माइंड। उहो पाण मुरादो कमु कंदो आहे सबकॉन्शियस माइंड। असांजी ज़ुबान हले थी, हीअ ज़ुबान जेकॾहिं चुरे न त असीं ॻाल्हाए कोन सघंदासीं। इन खे चइबो आहे सबकॉन्शियस माइंड। ऐं सबकॉन्शियस माइंड ई आहे जेको असांजे सॼे जिस्म खे कंट्रोल करे थो। असांजो जिस्म पाण मुरादो सभु कुझु कंदो आहे। निंड ईंदी आहे त निंड कंदा आहियूं, जाॻंदा आहियूं त असीं कॉन्शियस माइंड सां जाॻंदा आहियूं। पर घणो करे त सबकॉन्शियस माइंड ई असांजी निंड पूरी थियण दौरान असांखे जाॻाए छॾींदो आहे। त हाणे जेको हिन में झेड़ो आहे उहो कीअं ख़तमु कजे, सबकॉन्शियस माइंड ऐं कॉन्शियस माइंड में इन्हनि में झेड़ो कीअं ख़तमु कजे। हाणे इन्हनि ॿिन्ही जा सिंधी लफ़्ज़ जेके आहिनि उहे हीअ आहिनि त हिकिड़ो आहे दिमाग़ जो अंदरूनी हिसो जेको स्टोर करे थो, जेको गॾु करे थो मालूमात, उहो आहे सबकॉन्शियस। उन में आदतूं, असांजी यादाश्तूं गॾु थियनि थियूं। ऐं जेको कॉन्शियस माइंड आहे उहो ॿाहिरियों आहे, ॿाहिरीं लेवल ते असीं माना ॿाहिरि जेको ॾिसूं था उहो अंदरि मोकिलण जो जेको कमु करे थो, मालूमात खे छंड छाण करे, सुठी मालूमात हुजे या ग़लति मालूमात हुजे उनखे फिल्टर कंदो आहे जेको उहो आहे कॉन्शियस माइंड। ॿाहिरीं लेवल ते जेको कमु करण वारो आहे उनखे चवंदा आहिनि कॉन्शियस माइंड। सिंधीअ में इहो ई आहे मतिलबु। हाणे इन जो झेड़ो कीअं ख़तमु कजे, इहे ॿई झेड़ो कंदा आहिनि। को बि नओं कमु शुरू कंदो आहे इंसानु। जेकॾहिं मिसाल तौरु तव्हांखे कारोबार करिणो आहे, को बि कारोबार शुरू करण खां अॻु में तव्हांखे उन कारोबार जे वॾनि मामलनि में हथु न विझणु घुरिजे। छो जो तव्हां जेकॾहिं को बि कारोबार शुरू कयो था, नंढे पैमाने खां शुरू कंदा आहियो, तव्हां 1000 रुपया खणो, 1000 रुपया खणी वञी तव्हां का शइ वठो ऐं उहा शइ तव्हां विकिरो करे आहियो। उहा शइ तव्हां विकिरो कई, उन खां पोइ तव्हांजे सबकॉन्शियस माइंड में उहा शइ स्टोर थी वेंदी हली। उहा आदत जेका तव्हांजी हूंदी न, उहा आदत थोरी नंढड़ी आदत तव्हांजी थी वेंदी हली, शइ विकिरो करण वारी। तव्हांखे ख़ुशी मिलंदी, नंढी कामयाबी तव्हांखे मिली, उहा शइ तव्हांजे सबकॉन्शियस माइंड में थी वई सेव। हाणे सेव थियण खां पोइ उहो सबकॉन्शियस माइंड उन शइ खे पाणी कंदो आहे। उहा शइ हुनखे मज़ो ॾियणु लॻंदी आहे सबकॉन्शियस माइंड में। जॾहिं तव्हां वरी वेंदा 1000 रुपया खणी त उहा शइ तव्हांखे मज़ो ॾियणु लॻंदी। मिसाल तौरु ॿियो मिसाल ॾियां थो त तव्हां जेकॾहिं गिटार सिखणु वञो था या तव्हां ॻाइणु थियणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां हाई लेवल जो राग ॻाईंदा त तव्हांजो सबकॉन्शियस माइंड जेको आहे उहो एक्सेप्ट न कंदो, उहो क़बूलु न कंदो
ऐं उहो चवंदो न न छॾे हिन कम खे। गिटार में ईअं आहे, जेकॾहिं तव्हां गिटार वॼाईंदा त तव्हां जेकॾहिं हाई लेवल जी धुन जेकॾहिं माना ॾुखी धुन आहे जेका, उहा तव्हां सिखण जी कोशिशि कंदा त तव्हां सिखी कोन सघंदा। इन लाइ तव्हांखे आसान जेका धुन हूंदी उहा सिखणी पवंदी। आसान धुन तव्हां सिखंदा उहा वॼाई तव्हां वॼाई प्रैक्टिस कयो, या जेकॾहिं ॻाइणु तव्हां शुरू कयो त तव्हां को नंढो सुर आहे उहो ॻायो, जीअं सा रे गा मा पा धा नी सा, इन ते तव्हां प्रैक्टिस कंदा रहो। वॾा वॾा जेके ॻाइणा हूंदा इन जी प्रैक्टिस इन लाइ कंदा त जीअं इहो आसान बि आहे ऐं इहो अंदरि दिमाग़ में वेही रहे, सबकॉन्शियस माइंड जेको आहे उन में अंदरि वञे उहा ॻाल्हि, उहा हुनजी आदत थी वेंदी आहे। पोइ हू उन जी प्रैक्टिस कंदा आहिनि त हुननि खे वॾा वॾा जेके राग हूंदा आहिनि, हाई लेवल जो जेको राग हूंदो आहे उहो ॻाइण में मज़ो ईंदो आहे। ईअं ई तव्हां जेकॾहिं वॾा बिज़नेसमैन जेकॾहिं तव्हां थियणु चाहियो था त तव्हांखे वॾो बिज़नेसमैन थियण लाइ सभ खां पहिरीं नंढे पैमाने ते शुरूआति करणी पवंदी। जहिड़ो गाॾो लॻायो, कारोबार जो पहिरियों उसूल इहो आहे त उन में शर्म न हुजणु खपे माण्हू। जॾहिं तव्हां गाॾो लॻाईंदो त तव्हां में शर्म जेको हूंदो तव्हांजो, या तव्हांजी जेका हिचकिचाहट हूंदी, घबराहट हूंदी, उहा ख़तमु थी वेंदी आहे गाॾो लॻाइण वक़्तु। त तव्हां गाॾो लॻंदो बि 4-5 हज़ार में, 5 हज़ार में लॻी वेंदो, त उन खे लॻाइण सां तव्हांजी जेका घबराहट आहे, शर्म जेको तव्हांजो हूंदो उहो ख़तमु थी वेंदो। उन खां पोइ तव्हां वॾे पैमाने ते बि कारोबार करे सघो था। अॻिते वधो, आस्ते आस्ते वधंदा वेंदा, तव्हांजो जेको सबकॉन्शियस माइंड हूंदो आहे उहो पोइ पाण ई कमु कंदो आहे। जॾहिं नंढे पैमाने ते तव्हां कंदा, तव्हांखे कामयाबी मिली वई। नंढे पैमाने ते मतिलबु इहो थी वियो तव्हां शुरूआति खां शुरू कंदा। जेकॾहिं तव्हां मिसाल तौरु नंढड़ो ॿारड़ो आहे त उन नंढड़े ॿारड़े खे स्कूल में तव्हां छॾे अचो था त उनखे यकदमि वॾा जुमिला कोन सेखारींदा। उन खे शुरू में अलिफ अंब बे बला बे बकरी बे बोलड़ो, इहे जेके शुरू वारा लफ़्ज़ सेखारींदा, हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ करे, उहे हुनखे आसानु लॻंदा। जॾहिं हू हे ताईं पढ़ी वेंदो आहे, यादि थी वेंदा आहिनि हुनखे जेके इहे अखर, हिकिड़ो हिकिड़ो अखर जोड़े हिकिड़ो लफ़्ज़ ठाहिणु ऐं पोइ लफ़्ज़नि मां जुमिलो ठाहिणु हुनजे लाइ आसानु थी वेंदो आहे नंढड़े ॿारड़े लाइ। ईअं ई इंसानु को बि कमु शुरू करे थो त उन में लाह चढ़ा अॻिते अची ईंदा, पर शुरूआति में जेकॾहिं हू आसानीअ सां कमु करे सघे, नंढे पैमाने ते शुरू कंदो त हू अॻिते हली वॾनि वॾनि मामलनि खे सम्झण जी सघ रखंदो, छो जो हुनजो जेको बुनियादु हूंदो सो मज़बूत थींदो। ऐं बुनियादु इहो ई आहे त घबराहट ख़तमु थिए ऐं शर्म ख़तमु थिए इंसान में। ऐं शर्म ख़तमु तॾहिं थींदो जॾहिं हू नंढे पैमाने ते शुरूआति कंदो। ऐं उहो नंढे पैमाने ते शुरूआति कंदो त हुनजे अंदरि में सबकॉन्शियस माइंड में उहा शइ सेव थी वेंदी, स्टोर थी वेंदी, गॾु थी वेंदी, मालूमात सॼी ॼाण सॼी सबकॉन्शियस माइंड में गॾु थी वेंदी आहे। पोइ जेका ॼाण गॾु थींदी आहे पोइ उन ॼाण तहत उहो सबकॉन्शियस माइंड कमु कंदो। तव्हांखे ख़ुशी मिलंदी आहे कम में त हू पोइ तव्हांखे महिनत करण जी ज़रूरत कोन्हे पवंदी, सबकॉन्शियस माइंड पाण ई सभु कुझु कंदो। तव्हां महसूसु कयो हूंदो त के कमु तव्हां कंदा आहियो त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, ऐं के कम वॾा ॾुखिया हूंदा आहिनि पर उन में तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी, तव्हां माहिर हूंदा आहियो उन कम जा। यानी उहो महारत तव्हांखे तॾहिं मिलंदी आहे जॾहिं उन सबकॉन्शियस माइंड में उहा सॼी मालूमात गॾु थी वेंदी आहे उन शइ बाबति। सो इन करे हिकिड़ो हूंदो आहे आसान ऐं ॿियो हूंदो आहे सवलो। सवलो कमु जेको हूंदो आहे सो नंढड़ो ॿार बि करे सघे थो। आसान कमु उहो हूंदो आहे जेको माहिर ई करे सघे थो। माहिर लाइ आसान हूंदो आहे, हर माण्हू लाइ उहा शइ आसान कोन हूंदी आहे, पर जेको सवलो कमु हूंदो आहे उहो हर माण्हू करे सघे थो, उन लाइ महारत जी ज़रूरत न आहे। ईअं ई इंसान जो जेको सबकॉन्शियस माइंड आहे उहो आसान कम खे सही तरीक़े सां करे सघे थो। उन में मालूमात सॼी गॾु हूंदी, ॼाण सॼी गॾु थी वेंदी सबकॉन्शियस माइंड में, पोइ उनखे उहा शइ आसानु लॻणु लॻंदी आहे। चाड़ीअ जो ॾाका हूंदा आहिनि, ईअं ॾाको ॾाको चढ़ी माण्हू मथे वेंदो, यकदमि माण्हू चवे बिल्डिंग ते ॿिए फ्लोर ते जंप थो ॾियां, ईअं नथो थी सघे। ॾाको ॾाको चढ़ी वेंदो त उहो कामयाबु थी सघे थो। यानी लिफ्ट में ईअं आहे, लिफ्ट में मथे वेंदी आहे, ईअं न आहे त तव्हां बसि ईअं जंप ॾियो आहे मथे पहुची वियो। सो असां घणा माण्हू जेके आहियूं इन ॻाल्हि में फासी वेंदा आहियूं त असां को कमु शुरू कीअं कयूं। सो कमु तव्हांखे शुरू करिणो आहे त नंढे पैमाने ते कयो, उन खां पोइ तव्हांखे कामयाबी मिलंदी।
उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो सम्झ में आई हूंदी, ॻाल्हि सम्झ में आई हूंदी, ऐं सम्झ में अचे त लाइक कजो ऐं सब्सक्राइब कजो ऐं शेयर ज़रूरु कजो पंहिंजे दोस्तनि सां। महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत।